असां अॼु हिन वक़्तु मौजूदु आहियूं तलार लॻ ॻोठ ओबाई खां थींदा ॻोठ साबू थेबो जेको क़दीमी ॻोठ आहे ऐं हीउ ॻोठ जेको आहे ज़राअत हवाले सां वॾो मशहूरु ॻोठ सॾियो वेंदो आहे। ऐं असां हिन वक़्तु जिते मौजूदु आहियूं बीठल आहियूं जंहिं जॻह ते जिते पाणी तव्हां ॾिसी सघो था, असां हिननि खां पुछंदासीं त हिन वक़्तु हिननि वटि छा चूंडियल नुमाइंदा या हिते जा जेके मौजूदीन ऐं जेके सियासी माण्हू आहिनि उहे पहुतल आहिनि, छा उन्हनि खां पुछा कई अथनि, उन्हनि जो दर्द वंडियो अथनि। असां जेको पाणी में पिया आहियूं, असांजो न गस आहे न को रस्तो आहे न का न को असांजो हिते का बि माना देखभाल कोन्हे बसि असांजी। तो इहो ई पोल्यूशन में असां बीठा आहियूं। केतिरा घर आहिनि ॻोठ में? असांजा जेको 100 घरनि खां मथे अथसि। इहो ई ॻोठ पुराणो जेको असल जो ॻोठ आहे। असां त न को कंहिं बि अमीर ग़रीब हिते हथु कोन्हे। असीं गोलाड़ी वारा सदा ई ॿुधंदा आहियूं, न रस्तो आहे न का डंड आहे। ॻोठ में अची विया आहियूं त रस्तो असांखे का सहूलियत असांखे नथी पई थिए। असीं जेको हिते 100 साल खां वेठल आहियूं हिते ॻोठ गोलाड़ी में। हिते को बि चूंडियल नुमाइंदो न पहुतो आहे ऐं न ई के सार संभाल हलंदी आहे। हिते जे माण्हुनि जो चवणु आहे त असांजी ख़ुदा सार संभाल ई असांजूं मुश्किलूं जेके आहिनि उहे दूर करायूं वञनि। आजिज़ अनवर लाशारी, अवामी आवाज़ मीडिया ग्रुप, तलका तलाक। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।